सरकारी गार्डन के ॿारनि जी फराहमी में 50 सैकड़ो घटिताई। सरकारी ऑफिसूं हफ़्ते में 4 ॾींहं खोलण जो फ़ैसिलो। अक्सर सरकारी ख़ानगीदारनि में 50 सैकड़ो अमलो घर वेठे कमु कंदो। वफ़ाक़ी वज़ीरनि, सलाहकारनि, ख़ासि मददगारनि जे सरकारी परॾेही दौरनि ते पाबंदी। ऑफिसरनि जी पघारनि ऐं गैर तरक़ियाती बजट मां कटौती जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी काबीना जा मेंबर 2 महीना पघारूं न खणंदा। पार्लियामेंट मेंबरनि जी पघारनि में 25 सैकड़ो कटौती। सरकारी गाॾियुनि जी ख़रीदारी, ऑफिसरनि जे दौरनि ऐं दावतनि ते पाबंदी। स्कूलनि जे 2 हफ़्तनि जी मोकल बाद सुमरनि तालीमी इदारनि में ऑनलाइन क्लासिस शुरू करण जो फ़ैसिलो। सरकारी गाॾियुनि जो पेट्रोल बंदि करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल बचाव क़दमनि बाबति नोटिफिकेशन जारी करे छॾियो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां ईरान जे नई क़यादत खे बि मारण जी धमकी। संदसि हमलाहित ईरान हरमज़ जे सामूंडी पट्टी बंदि कई, उनखे तबाह करे छॾींदा। ईरान जे ड्रोन हमलनि में 83 सैकड़ो घटिताई आई आहे। ईरानी रिजिम खे दुनिया खे यरगमाल बणाइण न ॾींदा। जंगी तक़रीबन खटी चुका आहिनि। जंग जल्द ख़त्म थी वेंदी। ईरान जी लीडरशिप समेत सभु कुझु ख़त्म थी चुको। तेहरान जी मुकमल शिकस्त ताईं हमला जारी रखिया वेंदा। ईरान ते छोकिरियुनि जे स्कूल ते हमले जी का जांच कई पई वञे। हू हमलो न कनि हा त 2 हफ़्तनि अंदरि ईरान जे हथनि में एटम बम हुजे हा। पासदाराने इनकलाब जो चमड़ाहे ते इसराइली अमेरिकी सफ़ीरनि खे निकाली ॾींदड़ मुल्की हरमज़ जो सामूंडी लंघ इस्तेमाल करे सघनि था। उन्हनि मुल्कनि खे ई अॼु खां हरमज़ जे सामूंडी रस्ते तां गुज़रण जी इजाज़त हूंदी। ट्रंप जो ईरान बाबति ॻाल्हियूं बेमाइना करार। जंग जे ख़त्म थियण जो वक़्तु असां पाण ते कंदासीं। ख़िते में सलामती या त सभिनी लाइ या कंहिं लाइ बि न हूंदी। ईरान ते हमला जारी रहिया त ख़िते मां 1 लीटर तेल बि ॿाहिरि वञण न ॾिनो वेंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं रूसी मंसर प्यूटिन विच में टेलीफोनिक राब्तो। परॾेही मीडिया मूजिब ट्रंप ईरान में जंग ऐं ॿियनि मसइलनि ते ॻाल्हाइण लाइ रूसी सदर खे फ़ोन कई। प्यूटिन पारां ट्रंप खे जंग ख़त्म करण जी सलाह। रूसी सदर अमेरिकी मंसब खे ईरान सां जंग ख़त्म करण लाइ कुझु तजवीज़ूं बि ॾिनियूं। गॾियल क़ौमनि में मुक़रर पाकिस्तानी नुमाइंदे आसिम इफ्तिखार जो चमड़ाहे त अफ़गानिस्तान मां दहशतगर्दी समूरी दुनिया जे अमन लाइ ख़तरो आहे। अफ़गानिस्तान में TTP BLA 2 दहशतगर्द ग्रुपनि जूं पनाहगाहूं आहिनि। दहशतगर्द पाकिस्तान जे शहरनि में आपघाती हमला करे रहिया आहिनि। हमलनि में मासूम पाकिस्तानी शहरी शहीद थी रहिया आहिनि। पाकिस्तान महफ़ूज़ ऐं पुरअमन अफ़गानिस्तान चाहे थो। बबरलो पुलिस पारां मुक़ाबिलो ॼणाए मारियल नौजवान इरशाद उर्फ भाई खान मीरानी जे वारसनि मुक़ाबले खे जुड़तो करार ॾेई छॾियो। मक़तूल नौजवान जो लाश कोर्ट डिहा पहुचाइण ते कोहराम। औरतनि में रोज़ पइजी वियो। सदन चवणाहे त नौजवान खे पुलिस पकड़े गोलियूं हणी क़तल करण बाद वाक़े खे मुक़ाबले जो रंग ॾिनो आहे। वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराए इंसाफ़ कयो वञे। ऐं हैदराबाद पुलिस पारां मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी खे मारण जी दावा। लाश इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चमड़ाहे त टंडो यूसुफ थाणे जे अधु फातेबाग मुक़ाबले दौरान माचिबल ॾोहारी जी लाल बख़्श उर्फ नानो तौर सुञाणपी 14 केसनि में घुर्बल हो।